बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमन बा अबदन अला अन युसल्लिमहा इला रअसिश्शहरि फलबय्यु फासिदुन वमन बा जारियतन औ दाबतन इल्ला हमलहा फसदल बय्यु वमन इश्तरा सौबन अला अन यक़तअहुल बाइउ व यखीतहु कमीसन औ क़बाअन औ नालन अला अन यहज़ुवहा औ युशरिकहा फलबय्यु फासिदुन वल बय्यु इलन नैरूज़े वल महरजाने व सौमिन नसारा व फितरिल यहूदे इज़ा लम यारिफ़िल मुतबायिआने ज़ालिक फासिदुन वला यजूज़ुल बय्यु इलल हसादे वद्दयासे वल क़ताफ़े व क़ुदूमिल हाजे फ़इन तरादया बिस्क़ातिल अजली क़ब्ल अन याख़ुज़न नासु फ़िल हसादे वद्दयासे व क़ब्ल क़ुदूमिल हाजे जाज़ल बय्यु वल क़ताफ़े व क़ुदूमिल हाजे जाज़। अगते पढ़ो वइदा क़बदल मुश्तरिल मबिय्य फ़िल बैइल फ़ासिदि बिअम्रिल बाइ व फ़िल अक़दि इवदानी कुल्लु वाहिदिन मिनहुमा मालुन मलकल मबिय्य व लज़िमतहु क़ीमतुहु व लिकुल्लि वाहिदिन मिनल मुतआक़िदैनि फ़स्ख़ुहु फ़इन बाअहुल मुश्तरी नफ़ज़ बैउहु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमन बाइनन अला अल्ला युसल्लिमहा इला शहरिन। इन जो मतिलबु इहो आहे जेकॾहिं कंहिं माण्हूअ का शइ विकिणी ऐं उनखे इन शर्त ते विकिणी त मां विकिणी ॾियां थो पर महीने ताईं कोन ॾींदो साईं। त आइन त चइबो आहे उन शइ खे जेका अखियुनि सां ॾिठी वञे मौजूदु हुजे। हिकिड़ी हूंदी आहे बेसलम जेका अॻिते ईंदी उन में मबी मौजूदु कोन हूंदी आहे, पोइ महीने खां पोइ माण्हू ॾींदो आहे त जाइज़ आहे। पर उहो त उते मबी मौजूदु कान्हे, पर हिते त मबी मौजूदु आहे, हिते मबी मौजूदु आहे। त पोइ इहो त इन में त बाया जो फ़ाइदो आहे, मुश्तरीअ जो नुक़सानु आहे, तंहिं करे इहा बेब छा आहे फासिद। तर्जुमा जेकॾहिं कंहिं माण्हूअ का शइ विकिणी इन शर्त ते त उनखे उन शइ खे महीने ताईं हवाले न कंदो या महीने जे मुंड ताईं हवाले न कंदो त पोइ बे छा आहे फासिद आहे। ॿियो मसइलो आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ बानी विकिणी या वहट विकिणियूं, जी बाबा बानी विकिणां थो, वहट विकिणां थो, सुवारी विकिणां थो, पर हुनजो हमल न, त हमल खे मुस्तस्ना कई त बेफ़ासिद आहे। छो त हमल जेको आहे अञा त हमल कोन थियो आहे, उहो त माना वजूद हुनजो पहुचो कोन्हे, बल्कि उन वक़्तु उहो बानीअ जो या उन सुवारीअ जो छा आहे जुज़ आहे। त असल खे जुज़ खां सवा विकिणणु इहो छा आहे जाइज़ कोन्हे, इन में फ़साद आहे, तंहिं करे इहा बेब छा आहे फासिद आहे। ॿियो मसइलो आहे वमन इश्तरा सौबन अला अन यक़तअहुल बाइउ। हिकिड़े माण्हूअ कंहिं कपिड़ो कंहिंखां ख़रीद कयो, जी बाबा हाणे तोखां कपिड़ो वठां थो, पर इन शर्त ते त कटे ॾींदे या मूंखे सिबी करे कमीस ॾींदे, व यख़ीतहु कमीसन औ क़ुबाअन, या मूंखे कमीस करे सिबी ॾींदे या कोट करे सिबी ॾींदे, हिकिड़ी सूरत। या वरी जुती ख़रीद कई इन ॻाल्हि ते त या जुती अला अन यहज़ुवहा मूंखे बराबरि करे ॾींदे या इनखे चती हणी ॾींदे, त पोइ बे छा आहे फासिद आहे। बे फासिद आहे। उनजो वजह बि मुफ़्ती अल मुनाज़ा थी सघे थी, ऐं इहो अहिड़ो शर्त आहे जेको अक़द जे ख़िलाफ़ आहे। इहो मसलक आहे इमाम ज़ुफ़र रहमतुल्लाह अलैह जो, कंज़ु दक़ाइक़ वारे उन लिखियो आहे इहा बे छा आहे जाइज़ आहे। जेकर ॿई राज़ी आहिनि त उहा बे छा आहे जाइज़ आहे इस्तिहसानन। ॿियो मसइलो आहे वल बेउ इलन नेरूज़े वल महरजाने व सौमिन नसारा। नेरूज़ ताईं बे करणु, नेरूज़ चइबो आहे शमसी साल जो पहिरियों ॾींहुं, इहो छा आहे नेरूज़ आहे। महरजान चइबो आहे फारसिन जे ईद खे, नसारा जे रोज़नि जे ॾींहं ताईं, यहूदियुनि जे फितरे जे ॾींहं ताईं, जेको उन्हनि जे फितरे जो ॾींहुं आहे जंहिंमें उहे रोज़ो कोन रखंदा आहिनि, उन मुद्दत ताईं बे करणु इहा छा आहे जाइज़ कान्हे का। पर इन लाइ शर्त आहे इज़ा लम यारिफ़िल मुतबायिआने ज़ालिक, जंहिं वक़्त में ॿई बाया मुश्तरी इन खे सुञाणनि कोन था। माना बाया खे कहिड़ी ख़बर त नेरूज़ छा आहे, या मुश्तरी खे कहिड़ी ख़बर त नेरूज़ छा आहे, या महरजान छा आहे, या सोमे नसारा कहिड़ो आहे, या फितरुल यहूद कहिड़ो आहे। जेकॾहिं उन्हनि खे इहो मालूम नाहे त पोइ इहा बेफ़ासिद आहे, ऐं जेकॾहिं मालूम आहे त पोइ बेफ़ासिद न आहे, छो त वजह फ़साद न रहियो। वला यजूज़ुल बैउ लिल हसादे व दयासे। हसाद चइबो आहे पोख जे कटण खे, दयास चइबो आहे पोख जे ॻाइण खे, कताफ़ चइबो आहे
मेवनि जे किरण खे कंहिं माण्हू चयो बे कयूं था जेसि ताईं पोख कटिजे तॾहिं ॾींदुसि फ़सुलु हाणे पोख कटिजे कॾहिं कटिजंदी हिन में त तक़दुम ताख़ुर थींदो रहंदो आहे ख़बर न आहे कॾहिं कटिजे मुतयन त कोन्हे त मुदत मजूल आहे दयास पोख गाहि बि हाणे कॾहिं गाइबी तारीख़ मुतयन कान्हे त मुदत मजूल आहे मजूल शइ जे करे फसाद थींदो कताफ़ माना पोइ फ़सुलनि मां जेके आहिनि मां मेवा किरंदा कॾहिं किरंदा मालूम कोन्हे को हाजियुनि जे अचण ताईं हाजियुनि जे अचण में तक़दुम ताख़ुर थी सघे थो को हाजी ज़ुलहज में मोटी थो अचे को मुहर्रम में मोटी थो अचे त जेकॾहिं इहे शयूं मुतयन न आहिनि जंहिंजे करे मुदत मजूल आहे त पोइ बेजाइज़ कोन्हे पर जे मुतयन थी वियूं त पोइ छा आहे जाइज़ आहे अॻियो मसइलो आहे त जेकॾहिं इन सूरत जे अंदरि यानी हसाद दयास ऐं क़ताफ़ ऐं कुदूमुल हाज में जेकॾहिं ॿई राज़ी थिया पहिरियां शर्त हयूं हूं जंहिंजे करे फ़साद आयो पर जॾहिं शर्त ख़तमु कयूं ॿिन्ही मुदे खे किरायो बाया या मुश्तरी जो माण्हू पोख में शुरू थियण खां पहिरियां हुन छॾियो पोख खे वरी राज़ी बसि ॿिए कयो या पोइ गाह जे ॻाहण खां पहिरियां या फ़सुल जे मेवनि जे किरण खां पहिरियां या हाजियुनि जे अचण खां पहिरियां त छा आहे जाइज़ आहे छो त इहो फ़साद जो जंहिंजे करे थियो हो उहो फ़साद छा थी वियो ख़तमु थी वियो अॻियूं हाणे बेबास फासिद जो हुकुम मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैह बयानु पियो करे वइदा क़बदल मुश्तरिल मबीअ जे ज़रिए त जेकॾहिं मुश्तरी मबी शइ खे जेका मबी आहे जंहिंखे विकिणियो वियो आहे उनखे क़ब्ज़ कयो आहे बेफ़ासिद में बाया जे इज़्न सां अक़द में ॿई शयूं ॿई इव्ज़ मबी ऐं समन मबी ऐं समन ॿई छा आहिनि माल आहिनि क़ब्ज़ मुश्तरी आहे बेफ़ासिद में क़ब्ज़ मुश्तरी आहे बाया जो इज़्न आहे ऐं ॿई जेके इव्ज़ आहिनि छा आहिनि समन माल आहिनि यानी शरीयत उन्हनि खे माल सम्झे थी त पोइ इहो छा आहे मुश्तरी उन बेफ़ासिद जे अंदरि उन माल जो छा थी वेंदो आहे मालिक बणिजी वेंदो आहे ऐं उन ते उनखे क़ीमत ॾियण उनजी छा आहे लाज़िम आहे पर चए थो इहो बि इख़्तियार अथनि त जेकर फ़स्ख़ कनि त बे थी वेंदी आहे त पोइ कंहिंखे इख़्तियार कोन हूंदो आहे पर चए थो भले कुल वाहिद मिनल मुतआक़िदैन फ़स्ख़ुहु हर हिक जे ला मुतआक़िदैन मां इन जे फ़स्ख़ करण जो इख़्तियार आहे यानी फ़स्ख़ करे त फ़स्ख़ करे सघे थो वइन बाहल मुश्तरी नफ़ज़ बैउहु ऐं जेकॾहिं मुश्तरी उन शइ खे छो त हाणे मालिक थी वियो चाहे बेफ़ासिद थी आहे मुश्तरी जो क़ब्ज़ो आहे बाया जो इज़्न आहे ॿई इव्ज़ माल आहिनि जेकॾहिं मुश्तरी मालिक बणिजी वियो बसि हाणे उहो जेकॾहिं उनखे विकिणे त बि विकिणी सघे थो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।